बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभई धरणे जा शुरका, ख़ासि तौर ते मुंहिंजी वकील बिरादरी, मुंहिंजो भेणूं, मुंहिंजा भाइर, मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा बुज़ुर्ग, तव्हां सभिनीनि खे मां सलाम पेश थी कयां जो तव्हां सिंधु दरिया जी ख़ातिर पंहिंजो सिर तरी ते रखी करे इहो धरणो हयो आहे। वाह चवीं थो बुक न ॾींदुसि, सिंध जो पाणी ढुक न ॾींदुसि। सो जहिड़ो आहे त पोइ जहिड़ो थींदो। इंशाअल्लाह असां पंहिंजो कंहिंखां बि रिॼण वारा न आहियूं ऐं सिंधु दरिया सिर्फ़ु असांजे लाइ दरिया या पाणी न आहे। सिंधु दरिया असांजी माउ आहे। सिंधु दरिया जो पाणी असांखे पंहिंजी माउ जे थञ वांगुरु क़ीमती आहे, मिठो आहे। सो इन्हे खे असां कंहिं बि हालत में कंहिंखे बि खणी वञणु न ॾींदासीं, चाहे उहे केर बि हुजे ॿुधी छॾे। ऐं हे आसिफ़ ज़रदारी जेको वञी साइन करे आयो आहे ऐं हाणे उन ॾींहुं बिलावल वेही चयो आहे त असां कमेटी में विधो आहे। मूंखे ॿुधायो छा सिंधी चरिया आहिनि? असांखे ख़बर न आहे त उन कमेटी में तव्हांजी स्टैंडिंग केतिरी आहे, तव्हांजा मेंबर केतिरा आहिनि, तव्हांजी उते आहे छा जो तव्हां असांखे लॉलीपॉप ॾिनो आहे सिंधियुनि खे। सिंधी हाणे जागी विया आहिनि। सिंधी उहे सिंधी न आहिनि जेके 15 सालनि खां तव्हांजे हथनि जा खिलौना हुआ, तव्हां उन्हनि सां खेॾियो पिए, उन्हनि खे फुरियो पिए, उन्हनि खे लुटियो पिए। पर हाणे न, हाणे सिंधी जागी वियो आहे। हाणे सिंधी तव्हां पाण ॾिसो था जेका तव्हां सां हालत थी थिए। अगरि तव्हां में थोरी बि गैरत हुजे त तव्हां मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ी पावर ऐं अहिड़ी नकली कुर्सी खां बहितर आहे त घर हलिया वञो। पर न, तव्हांजो दीन ईमान, तव्हांजे पीउ ज़रदारी जो दीन ईमान पैसो आहे। पैसो पैसो पोइ भली उहो लांतनि सां मिले, थोकनि सां मिले, बुजनि सां मिले, उहो तव्हांखे पैसो मिठो आहे। पर तव्हां घणेई पैसो कमायो, सिंध खे खपाई, पर सिंधु दरिया खे असां कॾहिं बि न तव्हांखे खपाइण ॾींदासीं। ऐं न कोई असां पंहिंजे दरिया मां छत पर फुड़ो बि न ॾींदासीं, हिकिड़ी वाह बि न कढणु ॾींदासीं। ऐं अॼु मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे जहिड़े तरीक़े हे सिंधियुनि खे कूड़ हणी रोज़ चवनि था त असां बि मुख़ालिफ़ आहियूं। कल्ह हिकिड़ो नकली जशन मल्हायो अथनि त पोइ हमला छा जे लाइ था कराइनि असांजे धरननि ते या असांजे जिथे बि असांजा माण्हू एहतजाज था कनि? छो? असां इहो बर्दाश्त न कंदासीं। ऐं इहो जेको लंझार आहे, जेको धोबी आहे, जेको घरो वज़ीर लॻो पियो आहे, इनखे शर्म नथी अचे? धमकियूं थो ॾिए सिंधियुनि खे। सिंधी इन खां डिॼंदा? असां अलाह खां सवाइ कंहिंखां न डिॼंदा आहियूं। असां ज़रदारी खे ई, मां जॾहिं मुंहिंजे घर वारे खे नकली केसनि में पकड़ी, मां उन खे ई मुद जी ॿुधाई ते लंझार छा आहे, इन जी ॿुधंदो केरु, इन जी औकात छा आहे। हिकिड़ो घर जो नौकर आहे, सो नौकरी घर में करे, ऑर्डर घर में ॿुधे, सिंधियुनि जे लाइ न बकवास करे। सिंधी हिन खां कॾहिं बि न डिॼंदा। ऐं मां खुले आम चवां थी, विदाउट मिन्सिंग माई वर्ड्स, अगरि वकीलनि जो, धरणे वारनि जो कंहिं बि नालो वरितो आहे त हिकु हिकु सिंध जी न्याणी, मर्द, ॿार, वॾा नंढा सभु निकिरंदासीं। असां फुड़ो न खणणु ॾींदासीं। असांजे आख़िरी साह खां पोइ मता ख़ुशि थियनि तिन्हनि खे मारी असांजा नंढा बि न ॾींदा। को सिंधी इहो बर्दाश्त न कंदो त असां पंहिंजे सरसब्द सिंध खे, जेको अलाह जी तरफ़ ॾांहुं असांखे आबाद करण लाइ सिंधु दरिया ॾिनो, सिंधु दरिया जंहिंजो नालो सिंध जे मथां आहे, उहो सिंध जो आहे, उहो कंहिंजो कोन्हे। जेके भुल हुजे उहे लाहे छॾे। ऐं जेतिरो असां ते तव्हां हमला था कयो, इहे विसरी वञो। असां हींअर सबर में आहियूं, असांजी पुरअमन एहतजाज हुई। पर अगरि असांखे वधीक तंग कयो या कंहिंजे वार जो बि नालो वरितो या असांजे कंहिं वकीलनि खे नुक़सानु पहुतो या आमिर वराइट्स खे नुक़सानु पहुतो त चूड़ियूं असां न आहिनि पातियूं। असांखे पंहिंजे सिंधु दरिया जो दिफ़ा बि करणु अचे थो, असांखे पंहिंजे सिरनि जो दिफ़ा करण बि अचे थो। सो जेके बि भुलियल आहिनि विसरी वञनि। ज़रदारी तो जेको खाधो फरियाल, जेको खाधो सो खाधो। हे जेको तूं दरिया विकिणाई, 25,000 एकड़ पंहिंजे लाइ अलॉट कराया आहियूं आहीं ॾहीं, उहे हाणे तूं विसरी वञ। हाणे असां तोखे सिंध जो हिकिड़ी वारी जो ज़रो बि न खपाइण ॾींदासीं। सो इंशाअल्लाह मां इहो ॿुधाइण थी चाहियां, असां सभु पंहिंजे भाइरनि सां, भेनरनि सां गॾु आहियूं जेके उते वेठा आहिनि। ऐं जॾहिं बि ज़रूरत पवंदी असां हाज़िर आहियूं इंशाअल्लाह। अलाह खे तव्हां सभिनीनि जी पारत हुजे। फ़ी अमान अल्लाह।